आए मुझे सुने हुजूर जी ज़ात पाक फरमायो त मौत बक़िस्मा हिकड़ो उहो मौत जेको इंसान खे खाक में मिलाए खाक बनाए छॾींदो पर हिकु उहो मौत जेको मरी वञे नथो पोइ इंसान खे अहिड़े त पागल पहाड़ जे तरफ़ वठी ईंदो आहे। ख़ुदा जो क़ुरान थो चए या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। ऐ मुजाबाना मौत तो हक़ पर तोजे मथो हक़ थी तुझो पंहिंजे अल्लाह खां खौफ कयो पंहिंजे रब करीम जे ज़ात जो अहिड़ी तरह उन खां तुझो हक़ तुक़ातिही जीअं उन खां टिजण जो हक़ वला तमूतुन्ना मगर जॾहिं तव्हांजे मौत अचे त ईअं न मरिजो इल्ला व अंतुम मुस्लिमून। मौत तव्हांजो थिए त ईमान सां अव्हांजो मौत थिए त ईमान जे सलामतीअ सां हुजे। ऐं मुंहिंजा भाउ पोइ तव्हांजो ईमान मरण वारे टाइम ते सलामत रहियो त तव्हां हिते बि कामयाब आहियो त क़ब्र ऐं क़यामत में बि कामयाब आहियो। असल ॻाल्हि आहे ईमान जी। अब आप अक़लमंद वेठा हो दाना वेठा हो कंहिंखे हिकु जिरेब बनीअ जो आहे त फसल पोखण खां पोइ चवंदो त फेल न थिए इहो फसल मुंहिंजो बरक़रार हुजे इन फसल खे हिफाज़त जे लाइ तदबीरूं कंदा हो इन जे करे त इहो फसल मुंहिंजी मिल्कियत आहे इन फसल मथां मूंखे उमेद आहे त फसल तुंहिंजी मिल्कियत आहे त ईमान बि तुंहिंजी मिल्कियत आहे। पूरी दुनिया जा खजाना ये हिकड़े पासे कयो ईमान जी दौलत अञा मथे आ। ईमान जी हिफाज़त पोजे पंहिंजे बदनीअ जी हिफाज़त कयूं था पाग जी हिफाज़त कयूं था घर जी हिफाज़त कयूं था। ख़ुदा जो क़ुरान थो चए जिते जान जी हिफाज़त करी थो बचन जी हिफाज़त करी थो घर बन जी हिफाज़त करी थो पंहिंजी इज़्ज़त जी हिफाज़त करी थो उते तुंहिंजे मथां हक़ आ त पंहिंजे ईमान जी बि हिफाज़त कर। ईमान के सलामत रखने की कोशिश कर तो तुझो ईमान सलामत हो जे जय वक्त तुझे तरफ मौत अचे ये न मर जाए मगर तो मुसलमान थी मर को जॾहिं मरी क़ब्र में पहुंचे त क़ब्र तुझे रे जन्नत जो बाग बणजी पवंदी। तो मौत अल्लाह से पैदा कयो ऐं मौत ईंदो बि उन जे हुक्म सां आहे। अल्लाह से फरमाए तो अल्लाह यतवफ़ल अनफुस हीना मौतिहा। खुदा जी ज़ात पाक फरमायो वो अल्लाह यतवफ़ल अनफुस हीना मौतिहा उन जे हुक्म सां मौत ईंदो आहे। साह केरु कढंदो आहे तवज्जो कुछ मुखा सिखो कुछ मुखे सेखारे ई कचहरी मां कुछ हिकमे खां सिखऊं हासिल कयूं। अफा अल्लाह से हिन ज़मीन जे निज़ाम खे हलाइण जे लाइ मलाइका पैदा कया फ़रिश्ता पैदा करणु फरमाया। ऐं मुंहिंजा भाउ इन्हनि मलाइकनि मथां हर हिकु मलाइक जूं ड्यूटियूं लॻाए छॾियूं। रब्बुल आलमीन जी ज़ात लखे करोड़े अरबे लातादाद मलाइक पैदा कया उन्हनि सभिनी मलाइकनि मथां वॾा मलाइक चार आहिनि। घणा वॾा फ़रिश्ता जेके उहे चार आहिनि ऐं उन्हनि चइनी जा अलाह से नाला बि क़ुरान पाक में लिखिया आहिनि ऐं उन्हनि जा कम बि असांखे ॿुधाया आहिनि। उन्हनि वॾनि मलाइकनि मथां उन्हनि वॾनि फ़रिश्तनि मथां हिकु फ़रिश्तो हिकु मलाइका हज़रत इस्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जेको अल्लाह जो मुक़र्रब मलाइका ऐं उन जी ड्यूटी आहे त इंसान जो जॾहिं मौत थींदो त उन जो साह कढण जे लाइ रब करीम जी ज़ात फरमायो क़ुल यतवफ़ाकुम मलकुल मौत वुक्किल बिकुम सुम्मा इला रब्बिकुम तुरजऊन। मौत अल्लाह जे हुक्म सां रोकण वारो रब करीम ऐं मौत खे खणी ईंदो आहे हज़रत इस्राईल। अब आप हिकु टेम ते घणा माण्हू था मरनि
को हिंदुस्तान में, को अरबस्तान में, को अफ्रीका में, को अमेरिका में, को जर्मन में, को जापान में, को रूस में, को लंदन में, को किथे मरे, को किथे मरे आहे त हिको हिकटे मते पम था लगने हादसा था थन तूफान था अचन ज़िलज़िला था ज़मीन ते अचन तूफान में ज़िलज़िले में लखे माण्हू हिकटे मते मौत जो शिकार थियन पिया वाह मुंहिंजा रब करीम तुंहिंजे कुदरत तो कुर्बान वञा मलाइक त हिकु आहे पर उन हिक मलाइक खे एतिरी त तो ताक़त ॾेई छॾी आहे जे हिकिड़े ते मथे सुबुह जो 5:07 ते हिकु माण्हू हिंदुस्तान में मरे थो ॿियो माण्हू अरबस्तान में मरे थो ॿियो माण्हू जर्मनीअ में मरे थो चोथों माण्हू जापान ऑस्ट्रेलिया जे मुल्क में मरे थो पियो हिकु टाइम हिकु मिंट जे अंदर इहो हिकु फ़रिश्तो सभिनी वटि पहुची थो वञे आहे तवजो ऐं छड़ो पहुची न वेंदो आहे पर मौत में जंहिंमहिल साहु कढंदो आहे त उन मैयत सां कचहरी कंदो आहे उन मैयत सां गुफ़्तगू कंदो आहे ॻाल्हि ॿोल कंदो आहे बसि ईअं अचे झपड़ ॾेई साहु कढियूं कयूं पखीअ वांगुरु उॾामी वञे ईअं न थींदो आहे मलकल मौत छा चवंदो आहे छा खणी ईंदो आहे दुरूद पढ़ त ख़ुदि ॿुधाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना आहे तवजो हज़रत मलकल मौत इज़राइल कड़े हाले तक नहीं वञे मदीने पाक जे शहर मां हुजूर जी ज़ात सॾु कयो इज़राइल लब्बैक या रसूल अल्लाह पाण फरमाए मोटी आ मलकल मौत मोटी आयो सरकार फरमाइनि था दे ख़बर काने थो वञी मुंहिंजा आका रब करीम जे कुदरत सां ज़मीन जो चक्कर थो लॻाया ऐं मलकल मौत हिकु ॻाल्हि त ॿुधो जॾहिं तूं इंसान जो साहु कढंदो ही रूह कढंदो ही मौत खणी ईंदो ही इज़राइल ओचितो छो थो अची विया टकर त न करे ओचितो न अचो मुंहिंजे उम्मत जी भारत हुजे महिरबानी करे जॾहिं मौत खणी अची त अॻु में ॿुधाईंदो कर सीधो कर तयारी त कयूं मिटनि खां मोकिलाए त वठनि था हाणे इज़राइल अचण वारो आहे मलक मौत अर्ज़ु कयो साईं तव्हां था चओ त हिकिड़ो न्यापो मां त 3 न्यापा कंदो आहियां मरण वारे जे अॻु में पंहिंजा 3 न्यापा मोकिलींदो आहियां पोइ बि जो नथो तयारी करे त उनजी पंहिंजी मुक़दर आहे ऐं फ़रिश्ता तूं 3 न्यापा कंदो नी कहिड़ा 3 न्यापा अर्ज़ु करे मुंहिंजा सुहिणा हबीब नबी पहिरियों मौत जो न्यापो मौत जो पैगाम अल्लाह जी ज़ात बहानो ठाहियो आहे मौत बहाने सां ईंदो उनजो बहानो बीमारी आहे पोइ बीमारी नंढड़ी हुजे चाहे वॾी हुजे कहिड़ी बि बीमारी इहा मौत जो सबबु बणिजी सघे थी पई हर बीमारीअ में इंसान पंहिंजे मौत खे यादि करे उनजी तयारी करे हीउ मौत जो न्यापो आहे ऐसे ॿी जेका मौत जे तरफ़ खां निशानी मौत जो न्यापो उहो आहे इंसान जे उमिरि जे हवाले सां उमिरि जे तक़ाज़ा सां ॾाढ़ीअ में अछो वार पवणु आहे तवजो हिकिड़ो बि अछो वार पयुसि त हाणे इन ॾे बि मौत जो पैगाम आहे मौत जो न्यापो आहे ऐं मुंहिंजा भाउ ऐं मुंहिंजे सुहिणे हुजूर जी ज़ात पाक इन अच्छी दाढ़ीअ जे हक़ में मुंहिंजे रब करीम खां दुआऊं हुयूं मोमिननि जी माउ हज़रत अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे ख़िदमत में सरकार जलवा अफ़रोज़ हुआ पाण गुफ्तगू कंदे कंदे फरमाइनि था सल ऐं मुंहिंजी राणी अॼु खुर्द तोखे ॾियां अॼु जेका बि शइ तुंहिंजी दिलि चवंदी मां हुज़ूर तोखे अदा कंदुसि साईं मां कहिड़ी शइ वठां पाण फरमाए जेका दिलि घुरई ईअं न चयूं त उहा शइ वठिजांइ जंहिंजी मुंद हुजे हाणे खार कोन जा टुका जेको घुरे त खजीअ में कोन्हनि के न असां वटि हिकिड़ो आयो अफ़गान जो पठान पोइ कुझु ॾींहं रहियो खारूं पियूं कटिजनि जंहिंमहिल कपिजी वियूं खपी ऐं बाग़नि में पियो घुमंदे मूंखे दग में मिलियो मूंखे थो चए हज़रत जी ये कहाँ चले गई खारूं काॾे वियूं हलियूं मुंहिंजो इंतज़ारु करे 12 महीने वरी ईंदियूं गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दामे वो मुंदते थी दो ज़मीन
जीअं फसल मुंद में पैदा कंदी वण मुंद जा मेवा पैदा कंदो हाणे इएं न चऊं त मुंद वारी शइ घुरजांइ अण मुंदाए थी न उहा शइ घुरजांइ जेका मार्केट मां मिले न 7 ज़मीनूं 7 आसमान जितों जहिड़ी शइ दिलि घुरई तूं चओ त मां तोखे ॾियां सुभाणे अल्लाह वॾी आफत थी वई अम्मा साईं अर्ज़ु कयो मुंहिंजा सोना हबीब भला मोहलत ॾींदव त सुभाणे घुरा सोचां हाणे पर मैं तोखे इजाज़त आहे से भला एतिरी मोहलत ॾींदव त कंहिं सियाणे खां सलाह वठी था हाणे पर मैं तोखे इजाज़त आहे उथी सिधो पंहिंजे घर सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ख़िदमत में हाज़िर थी सैयदना सिद्दीक़ अकबर फरमाइनि था ऐं मुंहिंजी बचड़ी मुंहिंजी न्याणी राति जे टाइम ते मुंहिंजे घर मोटी अचण जो छा सबबु आहे अर्ज़ी करे ऐं मुंहिंजा अब्बा अॼु काइनात जो सरदार नबियनि जो इमाम मूंखे हुकुम थो करे घुर त ॾियां पोइ अर्ज़ु कयो मुंहिंजे मथां घुरणु न अचे आहे त सभु ॻाल्हि कंहिंखे घुरणु बि त ॾांहुं अचे न सही कंहिंखे का शइ वठणु बि ॾांहुं अचे ऐं मुंहिंजा भाउ उन वक़्त में सैयदना सिद्दीक़ अकबर फरमायो पोइ तुंहिंजो मक़सदु छा आहे हुज़ूर खां मोकल वठी अथमि त कंहिंसां सलाह कयां कंहिंखां मशवरो कयां मुंहिंजी दिलि थी चए त औलाद जे लाइ अबे खां वधीक को सजणो आहे ई कोन इहो कंहिंखां सलाह वठां हालांकि भाउर बि हुया सौट बि हुया चाचा बि हुआ ॿियो ख़ानदान बि हुयो पर मुंहिंजा अब्बा मुंहिंजो फ़ैसिलो आहे त हिन जहान में अबे खां वधीक ॿियो मिट ई कोन्हे सभु मिट दोस्त लब जा हूंदा अगरि बे लब आहे त उहो अबो आहे हर वक़्तु तुंहिंजे हक़ में दुआऊं घुरंदो हर वक़्तु तुंहिंजे लाइ रब करीम खे फारतूं कंदो ऐं मुंहिंजा भाउ मां अबो सम्झी तव्हां वटि आई हां तव्हां दसियो त हुज़ूर खां छा एड़ी आफर जो को वक्त जो सदर कई करे त मुंहिंजे चईनी सूबनि में जहिड़ी शइ दिलि चवई तोखे ॾियां त अॻ में पंहिंजे दिलि खां पुछो त असां छा वठंदासीं पर मोमिननि जी माउ चए थी मुंहिंजा साईं तव्हां ॿुधायो छा वठां सिद्दीक़ अकबर फरमाइनि था बचड़ी हुज़ूर जे ख़िदमत में वञो वञी घुर अर्ज़ु कर त मुंहिंजा साईं जॾहिं मुंहिंजे अल्लाह तव्हांखे मेराज करायो हो उन मेराज वारी राति जॾहिं तव्हां ज़मीन जे तरफ़ वापसि अचो पिया त रब करीम तव्हांखे मेराज जो नाज मेराज जो इनाम जेको ॾिनो उन जूं 3 पतियूं कयूं अब पतियूं सम्झो था जी सही जानवर कुर्बानी जो थींदो आहे न हाणे सुबुह असां 2-3 जे वेठा मूंखे पिया चवनि से हिन में हिकु पती बची या तव्हां त सलाह ॾियो जानवर में घणियूं पतियूं थींदियूं आहिनि मौलवी साहब त ॿुधाईंदो पर कुझु तव्हां बि मूंखे सेखारियो हिकिड़े जानवर में 7 पतियूं ईअं न त छेले में बि 7 पतियूं कजो वॾे में बहरहाल 7 पतियूं थियनि थियूं अलाह साईं मेराज वारे ॾाज जूं 3 पतियूं कयूं 3 हिसा कया ऐं मुंहिंजा सोना हबीब हाणे हिकिड़ो हिसो आहे वञण सां ज़मीन वारनि खे ॿुधाए हे ॿियो हिसो तुंहिंजी मर्ज़ी आहे ॿुधाई या न ॿुधाई तुंहिंजी मिल्कियत आहे ॾिनमि तोखे हाणे हे टियों जेको हिसो आहे इहा बि मिल्कियत तुंहिंजी ॾियण वारो अल्लाह मूं तोखे ॾेई छॾियो पर महबूब तोखे मां मनो थो कयां त कंहिंखे ॾसिजांइ न तुझी शइ आहे तोखे ॾिनी पर ॿुधाए न अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ु कयो पंहिंजे न्याणीअ खे त हे मोमिननि जी माउ हुज़ूर जे ख़िदमत में वञी अर्ज़ु कर त मुंहिंजा महबूब वेठा हाणे जेका शइ उम्मत जे लाइ मिली उहा त विहाए छॾियव जेका ॾसियो या न ॾसियो तव्हांजी मर्ज़ी उन में बि उमेद आहे पर जेको आख़िरी हिसो अलाह साईं ॻंढि ॿधी पंधि करे छॾियो त ॿुधाइणो न आहे अॼु मुंहिंजा सोना हबीब ॿियो कुझु बि न खपे जेको अलाह साईं मनो कई उन मथां हिकिड़ो राज़ ॿुधाए सुभान अल्लाह अलाह साईं चयो हो न ॿुधाइजो मूंखे ॿुधायो छो त तव्हां वाइदो कयो आहे त कहिड़ी बि शइ घुर तोखे मिलंदी हाणे मां उन ॻंढ में जेका 3 पती विकाए छॾी अथव उन में कुझु मूंखे ॾियो पोइ जेको बि ॾेई सघो हुज़ूर छा ॾिनो दुरूद पढ़ त तोखे ॾसी छॾियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह दीन जा साईं फरमाइनि था चाहे तुंहिंजो अकुल नाहे एक सियाणे जी सम्झा
ठीक आ जे करे तो खुर कया मां मदीने जो साईं तो के अता तो कया जो भाई तो कया अल्लाह और नवाई दे जे मुताबिक सरकार फरमाए था ऐ मोमिनन जी मां मुजर रब करीम सा मुलाकात कया में तमल कल मौत जो उहो टाइम मुखे याद अची वियो जो इज़राइल सां हुजूं कजहरियूं थी जो हुयो हिकड़े हारे इज़राइल खे मदीने जे साईं फरमायो त मलकल मौत जॾहिं तूं इंसान जो साह कढंदो ही रूह कब्ज़े कंदो ही त उनखे ईज़ाउ केतिरो ॾींदो आहे इज़राइल अर्ज़ो करे मुंहिंजा राणा ऐं नबीअनि जा सरदार साह कढण वारे टाइम ते इंसान जो जंहिंजो मौत थींदो आहे उनजी जेका जान हिक पिञल कप जे बराबर हूंदी आहे ऐं मुंहिंजो हथो हिक कपुर जे जीघर जे बराबर हूंदो आहे उहे कंटन वारे सूअर वारो टीखर अगर जे करे कप में हणी छिकबो त कप जो कहिड़ो हाल थींदो ऐं मुंहिंजा महबूबा इहे मां उनजो रूह कब्ज़ कंदो आहियां या हीअं खणी मिसाल ॾिजे अगर कंहिं ज़िंदह जानवर जहिड़े ठोर जी खल लाहिजे इहो मिसाल मौत जो साह कढण जो आहे हुज़ूर जे अखियुनि में लुढ़क अची आहे रोई फरमाईंदा मुंहिंजा अल्लाह एॾो अज़ाब एॾी तकलीफ़ साह कढण में मुंहिंजी उम्मत खे तूं अल्लाह अॼु मुंहिंजे दुआ सां इहो अज़ाब मुंहिंजी उम्मत तो माफ़ करे अल्लाह जी ज़ात वाहिदा ॾिना आहे मुंहिंजा हबीब तुंहिंजी उम्मत खे माफ़ कयो 70,000 लख करोड़ बख़्शींदे बेहिसाब बख़्श में पर सरकार बार बार अर्ज़ कंदा रहिया मुंहिंजा अल्लाह अञा बि मुंहिंजी उम्मत सां महिरबानी कर पोइ आख़िर में जेको अल्लाह मूंखे इनाम ॾिनो उहो इनाम अहिड़ो त वणियो जो मां वठी ख़ुशि थी पई उहो इनाम कहिड़ो हो तोखे ॾसां ऐं आशा यादि कजांइ पर देखे न ॿुधाइजांइ त भली ॻाल्हि आहे उहो कहिड़ो इनाम हो आख़िर में मुंहिंजे अल्लाह मुंहिंजे रब करीम जी ज़ात मूंखे हुकुम ॾिनो ऐं मुंहिंजा सोना हबीब तोखे पंहिंजी उम्मत जो फ़िक्र आहे उम्मत सां तुंहिंजो प्यार आहे मां तोसां वाइदो थो कयां त तुंहिंजो उम्मती मुस्लमान जेको कलमो पढ़ंदो कलमे पढ़ंदे उनजी अछड़ी ॾाढी थी वञे जॾहिं मरी क़बर में पहुचंदो पोइ भली गुनहगार हुजे भले ऐबन में टुटार हुजे पर जेकॾहिं उनजी ॾाढीअ सुहारीअ में हिकिड़ो बि अछो वार हूंदो त हिकु अछे वार जे सदिके उमिरि जा ॾोह बख़्शे जन्नत ॾेई छॾींदो मां सुभान अल्लाह मलकल मौत अर्ज़ कयो साईं ॾाढीअ में अछो वार पए इहो मौत जो ॿियो न्यापो अथसि ऐं टियों न्यापो कहिड़ो आहे दरूद पढ़ त पोइ ॿुधायां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ऐं मुंहिंजा भाउ टियों पैगाम मौत जो कहिड़ो आहे इज़राइल अर्ज़ कयो मुंहिंजा सोना हबीब पहिरियों न्यापो अथसि बीमारी ॿियो न्यापो अथसि ॾाढीअ में अछो वार पवणु ऐं टियों न्यापो मौत जो उहो आहे से उमिरि जे तक़ाज़ा सां अखियुनि जे नज़र जो कमज़ोर थियणु उज़वा ढिला थींदा जवानी त आहे पर इन जवानीअ खां पोइ पीरी अचणी आहे हे नंढा ॿार वेठा हल मुंहिंजा भाउ तूं असां बि कॾहिं नंढड़ा ॿार हुआसीं वरी जवानी आहे जवानीअ खां पोइ वरी ॿुढड़ाइप वरी पीरीअ जे इंसान कुराड़ परे ईंदो हली हली आख़िर जवान फना थी वेंदो ऐं मुंहिंजा भाउ झूनो थिए जहाज़ सच न छॾे सिर जी जॾहिं उज़वा ढिला थी आहे कमज़ोरीअ कख ॿाहिरि कढिया हर मुसीबत साम्हूं नज़र अचण लॻी उज़वा चिकंदा पिया पोइ अखियुनि जी नज़र कमज़ोर थींदी कननि ते घबराहट ताड़ियूं करी वेंदियूं उज़वा ढिला थींदा कॾहिं चेह जो सूर कॾहिं कंठ मूं टाटूं पयूं भरंदियूं ऐं मुंहिंजा भाउ पोइ मौत खे बहितरा त पीरीअ खां अवल कुराड़ खां पहिरीं जवानीअ में यादि कर मुंहिंजे सोने नबी सरदार जो फरमान मुबारक आहे जेको नौजवान मुस्लमान अल्लाह जे दर ते अची करे मस्जिद में अची करे हिकिड़ो सजदो कंदो कुरारो पीर सन 100 सजदा करे इन नौजवान जो हिकिड़ो सजदो हुन जे 100 सजदनि खां अल्लाह खे वधीक प्यारो आहे
इन जे करे तो जवानी में मोटी पंहिंजे अल्लाह खे राज़ी करे वरना तो नाहे या जवानी साथ निभाईंदी अलाए न अलाए जवानी में मौत अची वञे पतो तॾहिं पवंदो हाय करे जहान मां हथ मल त पतो पवंदई पर यार अखियूं ॻोट अॻे हल त पतो पवंदई हाय करे जहान मां हथ मल त पतो पवंदई पर यार अखियूं ॻोट अॻे हल त पतो पवंदई भाउ अखियूं ॻोट अॻे हल त पतो पवंदई आहे तवज्जो मौत त अचणो ई अचणो आहे जॾहिं मौत मलकल मौत खणी थो अचे हज़रत इज़राईल उन जे मथां बीहंदो जंहिंजो मौत थींदो त मलकल मौत अचण सां उन सां कचहरी कंदो गुफ़्तगू कंदो ऐं मरण वारो इज़राईल खे अखियुनि सां ॾिसंदो अल्लाह जॾहिं पक थी वेंदी त मलकल मौत आहे मौत ॿ क़िस्म हिकिड़ो उहो मौत जेको मरी मिटी थे कब्र जे अज़ाब ॾे धिके वञे ऐं ॿियो मौत उहो आहे जेको अल्लाह जे हुकुम सां जन्नत जे बाग़ ॾे वठी वेंदो ख़ुदा जो क़ुरान करीम इन टिनी ॻाल्हियुनि खे वज़ाहत सां बयान थो करे फरमाए थो या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्नह इरजिई इला रब्बिकी रादियतम मर्दियह फदखुली फी इबादी वदखुली जन्नती इज़राईल जा जुमला आहिनि मलकल मौत ईअं चवंदो उनखे जंहिंजो मौत थो थिए जेकॾहिं नेक आहे सालिह ॿारहो आहे परहेज़गार ॿारहो आहे जंहिंजो ईमान सलामत आहे उनखे मलकल मौत चवंदो ए इत्मीनान वारा नफ्स अब इत्मीनान उनखे चइबो आहे जंहिंखे ख़ौफ़ न हुजे भउ न हुजे परेशान न हुजे मौत वारे टाइम ते इज़राईल चवंदो या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्नह ऐं इत्मीनान करण वारा सुकून करण वारा नफ्स मां तोखे वठण आयो हां सही काॾे वठी हलंदे के तो इरजिई इला रब्बिका अॼु मां तोखे अल्लाह जे तरफ़ थो वठी हलां रादियतम मर्दियह इन हाल में वठी हलंदुमि जंहिं मूंखे मोकिलियो आहे मोकिलण वारो अल्लाह अॼु तोखां ख़ुशि आहे अॼु तोखां राज़ी आहे ऐं तूं बि उनखां राज़ी आहे हल त तोखे वठी हलां पोइ इज़राईल उनखे जन्नत जे तरफ़ इशारो कंदो जन्नत जी दरी खुलंदी हे नज़र कंदो जन्नत ॾिसंदो पोइ इज़राईल चवंदो हल त तोखे एॾे थो वठी हलां पोइ हे तकड़ थो करे त मलकल मौत हिते त कुझु बि न आहे जो कुझु आहे सभु हिते आहे मूंखे वठी हल इन जे करे हुकुम आहे त जनाज़े पढ़ण में तकड़ कयो छो तकड़ कयो जो पाण ई नथो तरसे जंहिंजो मौत थियो उन पंहिंजी जाइ ॾिसी छॾी आहे हाणे चए थो त हिकु दान मौत को फ़ाइदो कोन्हे तकड़ कयो मूंखे उते पहुचाए अचो अबा हाणे अलाह जो क़ुरान सचो कुझु पढ़ियल बि आहियो अक़लमंद बि आहियो कुझु मूंखां सिखो कुझु मूंखे बि सेखारियो त क़ुरान पाक जो फ़ैसिलो आहे त इज़राईल तो चए तोखे वठी हलंदुमि पंहिंजे रब जे तरफ़ ऐं किथे वदखुली पोइ तोखे दाख़िल कंदुमि फदखुली फी इबादी वदखुली जन्नती तोखे हली दाख़िल कयां उते तोखे पहुचाए अचां जिते अलाह जा बाधा ॿिया बि अॻ में वेठा आहिनि आहे तवज्जो तोखे काथे पहुचाए अचां जंहिंजो मौत थो थिए मरण वारे टाइम ते साह कढण खां अॻ में इज़राईल तो उनखे चवे त मूंसां हल अलाह मोकिलियो आहे त वठी अचीसि अलाह तोखां राज़ी आहे हल त उते छॾे चाहे जाते अलाह जा बाधा ॿिया बि वेठा आहिनि अबा तव्हां मरी वञण खां पोइ काथे छॾे ईंदा हुओसीं आहे तवज्जो मोए पुजारे मैयत सी तकर कन तमाम खणो भाई वात में वञे मंज़िल कन मुक़ाम हाणे पहुच मदीने जा जाम हीअ आसी तुझे आसरे अल्लाह अल्लाह मुंहिंजा भाउ मरी वञण खां पोइ त कफन पाराए जनाज़े जी नमाज़ पढ़ी असां तव्हां उनखे कब्र में छॾे आयासीं छो त कब्र ॿ क़िस्म हूंदी आहे ऐं इज़राईल तो चए त तोखे अलाह जे ॿारनि सां गॾु वेहारींदुसि क़ुरान तो चए त तोखे जन्नत में वेहारींदुसि
तव्हां त कलर में सुमारे आयो हाणे तव्हांजो ज़हन थो चए त नंढड़ी खॾ में सुमारियोसीं पर क़ुर थो चए त अलाह जा बाना अॻे ॿिया बि उते आहिनि उन्हनि जे विच में वेठो फदखुली फी इबादी वदखुली जन्नती जेका आबिदनि जी जमात आहे फी इबादी उन आबिदनि में बांधनि में अलाह जे सचनि जे विच में तोखे बि विहारे था अचूं हाणे तव्हां त ज़ाहिर में छॾे आहियोसीं क़बर में जिते नंढड़ी क़बर आहे क़ुर थो चए जन्नत आहे क़ुर थो चए त बाग़ आहे बाग़ जो हूंदो आहे त घटि में घटि 5-4 वण त लॻनि न हिकिड़ो वण ॿिए वण जे विठी जेका थींदी आहे घटि में घटि 15 फुटनि खां पोइ त अंब खां लॻे न सही छो त वण हूंदा आहिनि ॿ क़िस्म हिकिड़ा उहे वण जेके ॿेलो चइबो हिकिड़ा उहे वण जेके बाग़ चइबो मुंहिंजा भाउ बाग़ उनखे चइबो आहे जंहिंमें वण त हुजनि पर मेवेदार फल फ्रूट वारा वण को खार ढले को अंब ढले को ज़ैतून ढले को सूफ़ को ॾाढ़ू को बादाम को अखरोट मुख़्तलिफ़ वण हुजनि उन्हनि खे बाग़ चइबो हुज़ूर जी ज़ात फरमायो त क़बर ॿ क़िस्म हिकु उहा क़बर जेका जन्नत जो बाग़ ॿी उहा क़बर आहे जेका जहन्नम जी खॾ आहे ऐं मुंहिंजा भाउ पोइ खॾ बि क़बर जे अंदरि जहन्नम बि क़बर जे अंदरि जन्नत जो बाग़ बि क़बर जे अंदरि हाणे जेकॾहिं जन्नत जो बाग़ आहे त मुंहिंजा भाउ पोइ तव्हां त क़बर खोटी ॾिठी वधि में वधि 10 फुट ऐं वेकरी वधि में वधि 4 फुट इन चइनि 10 फुटनि में घणा अंब पोखींदव आहे तवजो अकुल ते बीह रहो पोइ जिते तुंहिंजो अकुल दंग थिए न अकुल खे छॾे पोइ मथे ॾिसी चवंदो कर सुभान तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सू पन ॿोड़ी पातार में पाहण तारी तूं मौला मथामू रोज़ लाहे में बाझ जो ऐं मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो फरमान हक़ आहे तुंहिंजो हुकुम सभई सचा मुंहिंजा महबूब नबीअनि जा सरदार सफ़र ते तगुलई वञनि था पिया जंहिं खच्चर जे मथां सवार हा ओचितो तक वींदे उन खच्चर खे शिरकायो टाहो खाई तक खां हेठि लही वियो महबूब मदीने जा साईं खच्चर तां लही उन तक जे भिक में बीठा हिकु ग़ुलाम हो उन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिन जानवर खे छा थियो छिक थो छॾे पाण फरमाइनि था हिन तक जे भिक में 2 क़बरूं आहिनि उन क़बरुनि जे अंदरि जेके मैयत हले उन मैयतनि जे मथां क़बर जो अज़ाब थो हले ऐं क़बर जे अंदरि जेके मैयत रहियूं था कनि दाहूं था कनि उहो रड़नि जो आवाज़ हिन खच्चर ॿुधो आहे दहशतनाक आवाज़ आहे हैबतनाक आवाज़ आहे जंहिंजे करे शिरक छॾे तक खां हेठि लही वियो आका पोइ अॻिते हलऊं पाण फरमाइनि था अॻु अज़ाब में हुआ अॼु रहमत वारो रसूल पहुची हाणे अज़ाब में कीअं हूंदा रहमत वारो रसूल ईअं अॻिते गुज़री वञे न ईअं नथो थी सघे मुंहिंजो कमु इहो आहे हर वक़्तु पंहिंजे अल्लाह खां पंहिंजे उम्मत जे हक़ में दुआऊं घुरणु छो त ख़ुदा जी ज़ात पाक मोकिलियो ई इन जे करे वमा अरसलनाक इल्ला काफ़तन लिन्नास बशीरन व नज़ीरा ऐं मुंहिंजा महबूब रूह ज़मीन जा इंसान ओलह खां वठी ओभर ताईं उत्तर खां वठी ॾखण ताईं क़यामत ताईं अचण वारा तूं सभिनी जो रसूल आहीं रुगो रसूल न पर वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सभिनी जे हक़ में रहमतुनि जो गांव भली आयो आहे हुज़ूर फरमायो त हाणे इन्हनि खे बचाइणो आहे जेके क़बर में रोअनि था अबा मदद उनजी कबी जेसि ताईं हथ पहुचे न जेसि ताईं हथ ई नथो पहुचे उनजी कहिड़ी मदद करे सघंदी पर हुज़ूर जी ज़ात पाक फरमायो हो मदद जा मुहताज आहिनि क़बर जे अंदरि आहिनि उन्हनि सां भलाई करणी आहे असांजो नबी त क़बर वारे सां भलाई करे असां त पंहिंजनि खे बि परे करे छॾियो आहे ख़ुदा हौश कर मुंहिंजा मुसलमान भाउ मुंहिंजे दिलि पर नबी सरदार उन्हनि सां कीअं भलाई कई असांखे ॾसे विया हीअं कयो त क़बर जो अज़ाब माफ़ थी
तरीक़ो समझाया उन पंहिंजे ग़ुलाम खे हुकुम कयो त वञ खजी विझी थी मां हिकिड़ी छड़ी पटे आ संदन जो ग़ुलाम खजीअ मां छड़ी पटे आयो सरकार खजीअ जे छड़ीअ खे मथे पासे खां हथ विझी चीरे अधु अधु कयो हिकिड़ो अधु छड़ीअ जो हिकु कबर ते रखियऊं ऐं ॿियो अधु ॿी कबर ते रखियऊं सरकार दुआ घुरी फरमाए था हे खजीअ जा फरहा आला हल जेसी तो इन्हनि में पाणी हूंदो आला हूंदा इहे अल्लाह जो ज़िक्र कंदा अल्लाह जो नालो वठंदा पोइ अल्लाह जे ज़िक्र जे बरकत सां इन खजीअ जे फरहे जे ज़िक्र करण जे बरकत सां अल्लाह इन्हनि जे मथां कबर जो अज़ाब माफ़ करे अदा खजीअ जो आलो फरहो ज़िक्र करे त कबर जो अज़ाब माफ़ थी वञे पर हिन कचहरीअ में मुंहिंजे दिल पर नबी सरदार जा उम्मती मुसलमान अॼु कुल पढ़नि क़ुरान पढ़नि ज़िक्र कनि नातियूं पढ़नि दुरूद पढ़ी अॼु दुआ घुरंदासीं असांखे पक्का त अॼु के दुआ जे सदके रब करीम उन मरहूम जे कबर खे जन्नत जो बाग़ बणाए छॾींदो उन गुलाम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिन खे कबर में अज़ाब छो पियो थिए हुजूर जी ज़ात फरमाइनि था इन्हनि जो हिकिड़ो हिकिड़ो ॾोह हुयो हिकिड़ो गुनाह हुयो उन गुनाह जी सज़ा पई मिले आका कहिड़ो ॾोह कयो कहिड़ो गुनाह कयो पाण फरमाइनि त हिकिड़े जो गुनाह इहो हुयो जेको दुनिया में चुगलियूं कंदो हो हुनजी ॻाल्हि हुनखे ॿुधाईंदो हुनजी ॻाल्हि हुनखे ॿुधाईंदो पोइ फसाद थी पवंदा हा छेड़ा थी पवंदा हा नुक़सान थींदा हा अॼु उन ॾोह जी सज़ा कबर में मिले थी पई ऐं ॿिए जो ॾोह कहिड़ो सरकार फरमाइनि था वॾे खां वॾी इंसान जी जेका रब जे तरफ़ नेमत ऐं हुकुम उहो आहे पाकाई जेको पाकाई करे पंहिंजे रब जो नालो वठे उन सां अल्लाह जो बेपनाह फलायो पर ही शख़्स जंहिं वक़्त में क़ज़ा हाजत कंदो हो यानी पेशाब करण जे लाइ वेहंदो हो त उन वक़्त में परहेज़ न कंदो हो उहे पाणीअ जा क़तरा हिन जे पेरनि ते पवंदा हा जिस्म ते पवंदा हा इन हिक ॾोह जे करे अॼु कबर में अज़ाब थो थिएसि हाणे कबर जो अज़ाब हलंदो रहियो अॼु रहमत वारो रसूल पहुची पियो आहे हुज़ूर दुआऊं हुयूं मुंहिंजा अल्लाह अॼु हिन जे मथां कबर जो अज़ाब माफ़ कर ऐं तरीक़ो छॾे विया त खजीअ जो फरहो रखो इहो ज़िक्र करे जीअं तव्हांखे हिकिड़ो तरीक़ो मिली पवे त जे खजीअ जा फरहा कबर जे अज़ाब खे ज़िक्र सां टारे सघनि था त हुज़ूर जा उम्मती कलमे क़ुरान सां कबर जे अज़ाब खे टारे सघनि था इन जे करे हुकुम आहे त मलकल मौत उनखे चवंदो त तोखे ओॾे वठी थो हलां जिते अल्लाह जा बारा जिते जन्नत जो बाग़ आहे हालांकि तुझी मुझी ज़हनियत त चवे थी नंढड़ी कबर स्वामी सोरी पर ख़ुदा जो बारो सोचे त जन्नत जो बाग़ मदीने जे साईं फरमायो त जन्नत जो बाग़ कीअं जन्नत जो बाग़ आहे अल्लाह जो बारो सोचे त सोरी भाई न मन ही मनो त सम्झंदो न इहो मन हुआ जे तो इहो मन नंढड़ो न आहे केतिरो चेतो सोरी भाई न मन ही अंदर बाग़ बागीचा कबर में बाग हन बागीचा हन वड़ा वड़ा पार्क ठहिया पिया थी जेको सोढ़ी भाई न मन ही अंदर बाग बागीचा उठो नूर नबीअ जो सुरहा थिया सभई हर के ख़बर पई त पिरी गया पाण में कबर सोड़ी न समझदा इन कबर जे अंदर जन्नत जा बाग इन कबर जे अंदर पार्क इन कबर जे अंदर इल्म ऐं ग़ुलमान ऐं मुंहिंजा भाउ इन कबर खे बाग बणाइण जे लाइ इन कबर खे ज़िंदगीअ खे कामयाब करण जे लाइ इन कबर में पार्क ठाहिण जे लाइ अल्लाह तोखे हयाती ॾिनी आहे रब करीम तोखे ज़िंदगी ॾिनी आहे इन हयातीअ में 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां पढ़ो इन वक़्त में इन ज़िंदगीअ में कॾहिं बि कूड़ ज़बान सां न ॻाल्हाए इन ज़िंदगीअ में कॾहिं बि पराओ हक़ न खाओ अबे अम्मा जो नाफ़रमानियूं न करे वॾनि खे ईज़ा न पहुचाए नंढनि खे तकलीफ़ूं न ॾे ऐं मुंहिंजा अता अगरि जेकॾहिं चाही थो त क़बर मुंहिंजी रोशन थिए त इस्लामी तालीम खे हासिल कर दीनदार थी पओ इस्लाम जे कठ लॻी पओ ख़ुदा जे क़ुरान सां मुहबत कर मस्जिदूं आबाद कर पोइ जेकॾहिं दुनिया जे अंदरि तोखे सद थिए अल्लाह जे फरमा अल्लाहु
अकबर अल्लाहु अकबर दुनिया जा सब कदा छले सब जी सरदे हलियो आ अल्लाह जे खरदे हलियो आ रब जी आलो पाजो थे जेको गर्दन झुका पाजी पेशानी जमीन ते रखी जो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला असा जो रब करीम पाका असा जो अल्लाह सजे जहान का जबरदस्त ओ खुदा जी जात फरमायो बाला तू पाजो सिर मुझे तरफ दे झुका मां खुदाई तुखे झुकाए दुनिया में तुझी इज्जत थी वेंदी हर माण्हू तोखे इज्जत वारे निगाहुनि सां ॾिसंदो पोइ जेकॾहिं चाही थो दुनिया में इज्जत मिले त मस्जिदूं आबाद कर हितां तोखे इज्जत मिलंदी हुजूर जी ज़ात फरमायो जंहिं ॻोठ जे अंदरि जंहिं शहर जे अंदरि मस्जिद आबाद आहे उहो शहर ई आबाद आहे जंहिं ॻोठ जे अंदरि मस्जिद में 5 वक़्त आज़ान अल्लाह जो नालो वरितो वञे थो पियो पोइ जॾहिं आज़ान थींदी आहे उहो अल्लाह जो सॾु ॿुधी लख मलाइका उन मस्जिद में लही विया ऐं हर अचण वारे जे हक़ में दुआऊं घुरंदा आहिनि ऐं मुंहिंजा रब मिठा ही तुंहिंजो माण्हू तोखे राज़ी करण आयो आहे तूं त अॻे ई राज़ी हुए तॾहिं त आयो नाराज़ हुजी हा त अचे ई कोन हा तुंहिंजे रज़ा सां आयो आहे ऐं मुंहिंजा भाउ पोइ मदीने जे साईं फरमायो त ईमान जी हिफ़ाज़त कर मरी वञण खां पोइ क़ब्र जे अंदरि हिन ईमान सां तुंहिंजी सुञाण थींदी क़ब्र तुंहिंजी रोशन थी पवंदी हाणे इहा त हुई इज़राइल जी कचहरी भला जंहिंजो मौत थो थिए इन खे मोकल मिलंदी ॻाल्हाइण जी इहो छा चवंदो कंहिंसां ॻाल्हाईंदो ख़ुदा जो क़ुर थो चए त मलकल मौत सां हे बि ॻाल्हाईंदो छा चवंदो दुरूद पढ़ त ॾसियां चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या मलकल मौत मथों अचे बीठो इन सुञाणे वरितो इज़राइल हा साहु कढंदे हा मुंहिंजो मौत थी वियो ॾींहं पूरा ॾींहं तुंहिंजा ख़तम अल्लाह अल्लाह ॾकी ॾकी चए थो अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल दुरूद शरीफ सलात सलाम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम दुरूद के पेरो जो सल्लल्लाहु अलैका या व सल्लम अलैका या हबीबल्लाह छा चवंदो क़ुरान करीम ॿुधाए थो अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब फअसद्दक़ व अकुम मिनस सालिहीन हाणे ही थो चए इज़राइल साह त कढी थो ठीकु आहे मरणो त आहे हलां थो पर झटि त बीहो थोरी मोहलत त ॾे मूंखे तो झट बीहा इंतज़ार कयां जे हा भला इंतज़ार जो कयां त कपिड़ा मटीने छा इंतज़ार जो कराई थो त कंहिंखो मोकिलाईंदे छा छो थो मोकल वठी जेको कपिड़ा न मटींदुमि पुटनि खे कोन नसींदुमि ॿनियूं कोन विहाईंदुमि बाग़ कोन सीड़ींदुसि थोरो टेम मौत मथां पहुची चुको आहे इज़राइल एॾो टेम त कोन बीहंदे सिर्फ़ु एतिरी मोहलत ॾे अॼु एतिरो टेम बीहो अॼु मां पंहिंजे घर जे अंदरि पंहिंजो छॾियल माल अॼु ॿनियूं छॾियां थो बाग़ छॾियां थो पियो अॼु पंहिंजा ठगा मेहूं ॾांद छॾियूं थो वञा अॼु सभु कुझु पोयनि खे ॾेयूं थो वञा ऐं मलकल मौत अॼु हे मुंहिंजे कम नथा अचनि एतिरो टेम बीहो फअसद्दक़ अॼु पंहिंजे हथनि सां इहो सभु माल अलाह जे राह में ख़ैरात कयां मरण वारे टेम ते थो चवे फअसद्दक़ हाणे बीह त सदको कयां ख़ैरात कयां मन सदके करण सां ख़ैरात करण सां अॻिते क़ब्र वारी ज़िंदगी आसान थी पए अॻिते काम सां भलाई थी पवे छो त हे उन टेम ते ॾिसंदो अॼु जे अॻिते कम ईंदो त मूंखे सदको ऐं ख़ैरात कम ईंदो जेको छॾे त पोयनि जो आहे तंहिंखां बहितर पंहिंजे हथनि सां जा हे महल हे मारियूं हे बंगला हे ॾाद हे मेहूं हे
ठगा इहे पोइ ते रहिजी विया अॻिते कम उहो ईंदो जेको पंहिंजे हथनि सां सदको कबो महल मारियूं बंगला अदाहे मुल्क छॾणो थी महल मारियो बनियूं बंगला अदाहे मुल्क छॾणो थी अदाहे मुल्क छॾणो थी अदाहे मुल्क छॾणो थी हथे खाली हितां हलणो थी महल मारियो बनियूं बंगला अदाहे मुल्क छॾणो थी महल मारियो बनियूं बंगला उन टाइम ते इज़राइल खे चए थो मुंहिंजा साईं मोहलत ॾे त ॾाढ ठगा पंहिंजे राह में सदको कयां ख़ैरात कयां सदको करणो